असां मौजूद आहियूं सकन जे सचल कॉलोनी में, जिते ही तव्हांखे मुंहिंजो कैमरामैन ॾेखारींदो त ही जेको आहे दरिया वारो ॾेख लॻो पियो आहे। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं त हितां खां थोरे मुफ़ासिले ते ॿ मस्जिदूं आहिनि, जिते निमाज़ी हितां जा ऐं ॿियो हितां जा रहवासी सख़्तु परेशान आहिनि। अचो त हुननि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हू इन बारे में छा था चवनि। गटर उथी वियो आहे, ही इंतिज़ामिया जेकी टाउन जी नहल इंतिज़ामिया अञा ताईं केर बि पहुची न सघियो आहे। हिन हद में हींअर 2 मस्जिदूं पहुते जेके वीचारा किथां परे परे जा बि निमाज़ ते अदा था कनि जुमे जी। सो हींअर इहा हालत कंडीशन आहे त सभु को वापसि पियो वञे ऐं हिते अञा ताईं केर बि पैदा न थियो आहे। जेके पाण पाड़े जा रहासी आहिनि उहे खयो वीचारा पंहिंजा पाण पिया किचिरे खे मेड़ीनि। जेको ज़मींदार आहे न ॿनीअ जो उहो पाण वीचारो साम्हूं था ॾिसी सघंदा त पाण पियो नाली खे साफ़ करे पंहिंजी भितियुनि खे बचाइण जी कोशिशि पियो करे। ॾिसी सघो था सुबुह 9 बजे खां वठी किथे केरु मौजूदु न आहे रहियो। हिते 2 मस्जिदूं आहिनि जेके हिते माण्हू परे परे जा ईंदा आहिनि, नमाज़ पढ़ंदा आहिनि, उहे अचो मोटियो पिया वञनि। ऐं जेको आहे उहो हिते ॾिसी सघो था हिन ॿनी जो मालिक आहे उहो पाण ई लॻो पियो आहे। हिते केरु ॾिसण वारो बि अतील न आहे। टाउन आई आहे न कुझु आहे, किचिरो पियो आहे। निमाज़ ते केॾे वेंदा हुआसीं असां बाबा तव्हां क्या पोइ भला घर पढ़ूं भला निमाज़ भला इंतिज़ाम तव्हां छा पई भला करे भला हेॾा किचिरो पियो आहे। निमाज़ ते केरु वेंदो आहे, सॼी घटी बंदि लॻी पई आहे। आयो ई कोन्हे को निमाज़ जा कपिड़ा ख़राबु थी विया आहिनि। हितां भितूं टुपे पिया निमाज़ी वारा वञनि, केरु ई कोन्हे आयो आहे। टाउन खे सुती वई निंड लॻी पई आहे, केरु कोन्हे आयो। इन को ॿार वञनि कोन था, हेॾा स्कूल लॻो पिया सरकारी, मस्जिद जो टाइम बि थिए पियो, निमाज़ बि लॻी पई आहे। केॾो टाउन कमेटी वारनि खे बि चयो अञा ताईं कोन आया आहिनि, पाणी लॻो पियो आहे। हाणे मां हिते वियुमि पियो त जाइ न आहे वञण जी। हीअ मुंहिंजी वीडियो खे ॾिसो, असीं मुस्लमान आहियूं, असां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे प्यार करण वारा आहियूं ऐं असीं सचा इंसान आहियूं। जेके असां वोट जिन्हनि खे ॾिना आहिनि, हेॾा मुंहिंजे साइड ते ॾिसो थी छा पियो थिए। हीअ साइड ते ॾिसो, हीअ असां मुस्लमाननि सां छा पियो थिए ऐं उहे आहिनि किथे, किथे सुतल आहिनि। हीअ फंड खटनि, हीअ टैक्सूं खणनि, हीअ खाइण में कुर्सियुनि ते हिननि खे असां विहारे वेठा आहियूं। असांजी देखभाल पई थिए, छा कयूं तव्हां ॿुधायो असांखे। असां तव्हांखे बेहद मोहबतूं ॾिनियूं आहिनि, असां अव्हांखे बेहद वेलकम कयो आहे, असां अव्हांखे बेहद मेज़बानियूं कयूं आहिनि अव्हांजे लाइ। अव्हांजा इहे कम आहिनि जेके हीअ कयो पिया त हितां खां न्याणियूं सियाणियूं मटिनि पियूं या गाॾियूं मटिनि पियूं। जेके निमाज़ी आहिनि उन्हनि जे कपिड़नि खे हीअ फेंक लॻनि था त मुतालबा कहिड़ा आहिनि, उहे अंदा नथा ॾिसनि। हा, हीअ पाणी ॾेखारियो न, हीअ पाणी पाक आहे या पलीत आहे। ऐं पाण हींअर निमाज़ ते पियो वञा, हाणे कहिड़ी असां निमाज़ पढ़ंदासीं। हीअ कीअं हितां हीअ दरिया कीअं माण्हू पार करे। अॼु हिन दरिया जे करे ॿार बि स्कूल कोन विया आहिनि। इंतिज़ामिया ख़ामोश लॻी पई आहे। इंतिज़ामिया खे चई थकिजी पियाऊं, को तव्हां ॾिसो रद्द अमल कोन्हे, को पाणी आहे जा दरिया आहे। हीअ गटर जो पाणी आहे, निमाज़िन खे तकलीफ़ थी थिए। महिरबानी करे हिन जो को हल कढियो वञे। ईदगाह जी मेन घिटी आहे, महीने ॿिए महीने माना हिन घिटी में गटर फाटे थो पूरो, माना घिटी माना मुड खां वठी पछाड़ी ताईं हीअ घिटी तव्हां हाल ॾिसी सघो था। गंदो थियो वञे। इंतिज़ामिया मेन मर्कज़ इंतिज़ामिया आहे ऐं इन पासे मुलाज़िम बि रहनि था जेको माना गटर साफ़ु कंदा आहिनि वग़ैरह, पर उन्हनि जी कन त अञा माना न छुटी आहे। जेको आहे सो गंद लॻो पियो आहे, ॿार बच्चा अचनि वञनि था, उन सां वॾो वेदन आहे। ॿार स्कूल वटि सुबुह जो न विया आहिनि। तव्हां हितां जे रहवासियुनि ऐं हितां जे वींदड़ निमाज़िन जी ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो इहो चवणु आहे त सुबुह खां वठी सुबुह 7 बजे खां वठी हीअ जेकी कॉलोनी आहे दरिया जो मंज़र बणियो वेठी आहे। जॾहिं त असां टाउन इंतिज़ामिया खे 3 चकर कंप्लेन कई आहे, सुबुह जो 2-3 चकर विया बि आहियूं। उन्हनि जो इहो ई उज़ुर आयो त तव्हां हलो असां अचूं था, तव्हां हलो असां अचूं था। उन अचण खे हिन वक़्तु 2 या 3 थियण वारा आहिनि, पर अञा ताईं न पहुता आहिनि। ऐं हिननि जो इहो चवणु आहे त अॼु असांजे ॿारनि जो स्कूल वञण जो टाइम हो, जेको हिन दरिया जे करे असां ॿारनि खे स्कूल न मोकिले सघियासीं। ऐं जॾहिं त टाउन जी बजट करोड़ रुपया हूंदे सूंदे बि हिते 5 लख जी आबादी ते हिन सकंड शहर जेको हेड़नि नालियुनि सां खोड़ जॻहियुनि ते भरियो पियो आहे, पर हितां जी इंतिज़ामिया अघोर निंड में सुतल आहे। कैमरामैन असगर चौहान सां गॾु सोहेल चांडियो, जेकब न्यूज़ सकरन।